अफ़सोसनाक ख़बर के ॾियूं जमाल शाह वेझो शादीशुदा औरत पारां मुबैना आपघात वारे मामले रुख इख्तियार करे वरितो आहे। ॻोठ बेड़ो ज़रदारी में हफ़्तो 20 वरियनि जी औरत साइमा ज़रदारी जी ख़ुदकुशी वारे मामले नओं रुख इख्तियार करे वरितो आहे। मुबैना ख़ुदकुशी कंदड़ औरत वारसनि एहतिजाज करे साइमा खे संदसि मुड़ुस मंज़ूर अली ऐं ॾेरनि मामूली ॻाल्हि तां ज़हर घुटा ॾेई क़त्ल कयो आहे। हुननि चयो आहे त साइमा खे क़त्ल करण बाद जो रंग ॾिनो वियो आहे। हुननि वधीक चयो त साइमा 3 महीननि जी ॻोरा बेगुनाह मुड़ुस ऐं ॾेरनि क़त्ल कयो आहे। जॾहिं त वारसनि एसएसपी वज़ीराबाद खां मुतालबो कंदे चयो आहे त साइमा जे क़त्ल में मुलविस जाबदार खे गिरफ़्तार इंसाफ़ कयो वञे। जमाल जो शादीशुदा औरत पारां मुबैना आपघात वारी मामले नओं रुख इख्तियार कयो आहे। ॻोठ बीड़ो ज़रदारी में हफ़्तो अॻु 22 जी औरत साइमा ज़रदारी जी ख़ुदकुशी वारे मामले नओं रुख इख्तियार करे वरितो आहे। मुबैना ख़ुदकुशी कंदड़ औरत जे वारसनि एहतिजाज चयो त साइमा खे संदसि मुड़ुस मंज़ूर अली ॾेरनि मामूली ॻाल्हि तां ज़हर घुटा ॾेई क़त्ल कयो आहे।